इस्लाम जे बुनियादी रुकननि मां हिकिड़ो रुकन इहो बि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बुनियल इस्लाम अला खम्सिन, इस्लाम जी बुनियाद 5 शयुनि ते आहे ऐं उन्हनि 5 शयुनि में हिकिड़ी शइ इहा बि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ज़कात, यानी ज़कात अदा करणु, ज़कात ॾियणु, मिस्कीननि खे, ग़रीबनि खे, फ़क़ीरनि खे ज़कात ॾियणु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था डेली जे रूटीन जे हिसाब सां 2 फ़रिश्ता नाज़िल थियनि था हिन ज़मीन ते, हिन खिते ते, हिन रू ज़मीन ते 2 फ़रिश्ता नाज़िल थियनि था। उहे अल्लाह ताला खां दुआ कंदा आहिनि, दुआ घुरंदा आहिनि, या त उन्हनि जी दुआ असांजे हक़ में यानी असांखे दुआ कंदा आहिनि, या ईअं सम्झो कि असांखे बददुआ कंदा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था कि उहे फ़रिश्ता चवंदा आहिनि अल्लाह जंहिं तव्हांजे राह में ख़र्च कयो आहे, जंहिं ॾिनो आहे, उन खे मज़ीद वधायो, वधीक बरकतूं ॾियो, वधीक उन खे वुसतूं ॾियो। ऐं ॿियो फ़रिश्तो चवंदो आहे जंहिं अल्लाह तव्हांखे तव्हांजे राह में ख़र्च ॾियण खां कीबायो आहे, पाण खे रोकियईं, पंहिंजे हथ खे रोकियईं तव्हांजे राह में ख़र्च करण खां, अल्लाह उन खे निस्सो नाबूद करे, उन खे तबाह करे, उन खे बर्बाद करे, उन जी मईशत खे तंग करे छॾ। या त हाणे इन हदीस मां अंदाज़ो लॻायो, या असां हिकु अज़ीम ईअं सम्झो कि मख़लूक आहे, पाक मख़लूक आहे, फ़रिश्ता पाक हूंदा आहिनि हर ऐब खां, उन मख़लूक जी या त असां बददुआ जा मुस्तहिक़ थियूं था रोज़ानी, या ईअं सम्झो कि दुआ जा मुस्तहिक़ थियूं था। अगरि असां अल्लाह जे राह में ख़र्च कयूं था, ॾियूं था, पोइ जेतिरो बि ॾेई सघूं त पोइ अल्लाह जे अज़ीम इन मख़लूक जा ईअं सम्झो इहे असां लाइ दुआ गो, इन्हनि जे दुआ जा असां मुस्तहिक़ थी था वञूं। अगरि असां अल्लाह जे राह में ख़र्च नथा कयूं, इन अज़ीम मख़लूक जी ईअं सम्झो बददुआ जा असां मुस्तहिक़ थी था वञूं। इन्हनि जी बददुआ आहे पोइ असां लाइ अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे पंहिंजे राह में ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।